ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे नाए अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री महादेव जी जी कृपा सां भागीरथ माता गंगा जी के हिन पृथ्वी ते वठी आयो ऐं पंहिंजे वॾनि जी रख तां गुज़ारियाऊं। तॾहिं माता गंगा जी जे सुपर्श करण जा भागीरथ जा सभई वॾा पूर्वज देवताउनि जहिड़ा शरीर पाए सुर्गलोक ॾांहुं हलिया विया। सबई चओ जय श्री कृष्णा। तंहिं बाद भागीरथ अची राज गद्दीअ ते वेठो ऐं धर्म ऐं प्रजा पालना सां राज करणु लॻो। उन खां पोइ उन जे वंश में सुदास नाले हिकिड़ो वॾो प्रतापी राजा थियो, जंहिंखे रखेश्वर विशिष्ट जी राक्षस थियण जो श्राप ॾिनो हो। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण उन ही कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे नाए अध्याय जो टियों भाग शुरू करे रहिया आहियूं। राजा सुदास जा पेरा कारा थी पिया, लेकिन उन जो ॿियो सॼो बदन जीअं जो तीअं रहियो। तंहिं बाद श्राप मिलण करे उन जो ज्ञान राक्षसन वांगुरु थी पियो। तंहिं करे हू आदमियुनि खे जले खाइण लॻो, लेकिन कंहिं स्त्री खे न थे खाधाई। हिकिड़े ॾींहुं राजा जंगल में कंहिं रखेश्वर खे स्त्री समेत ॾिसी उनखे खाइण जी इच्छा कई। तॾहिं उन स्त्री वेनती करे चयो त ए राजा, मूं अञा ताईं पंहिंजे स्वामीअ सां इच्छा मूजिबि संसारी सुख न ॾिठो आहे। मूंखे औलाद थियण जी ख़्वाहिश आहे, तंहिं करे तूं मुंहिंजे पतीअ खे न खा। जे तूं न मञी त मूंखे खा। जॾहिं राजा पंहिंजे राक्षसी सुभाउ करे उन जी वेनती न मञी उन जे पतीअ खे खाधो, तॾहिं उहा ब्रह्मणी पंहिंजे पतीअ जूं हॾियूं ॻोल्हे गॾु करे उन सां गॾु सती थी वई ऐं मरण वक़्तु राजा खे श्राप ॾिनाई त जॾहिं तूं स्त्रीअ सां भोग कंदे तॾहिं मरंदे। राजा 12 वरिय श्राप जा गुज़ारिया ऐं राजा जो ज्ञान शुद्ध थियो। तॾहिं हू अची पंहिंजो राज हलाइण लॻो। हिकिड़े ॾींहुं राजा राणीअ सां भोग करण जी इच्छा कई, लेकिन राणी श्राप जो हाल ॿुधो हो, तंहिं करे राजा खे सम्झाए भोग करण खां मना कयई। वरी हिकिड़े ॾींहुं विशिष्ट जी पंहिंजी इच्छा सां राज मंदिर ते अची राजा ऐं राणीअ खे ई वरदान ॾिनो त बिना भोग करण जे अव्हां खे पुटु थिए। इहो आशीर्वाद ॾेई विशिष्ट जी पंहिंजे आस्थान ॾांहुं हलियो वियो ऐं उन जी कृपा सां बिना भोग जे उन ॾींहुं राणी गर्भवती थी ऐं 7 वरियं अस्मक नाले पुटु ॼायसि। उन मां मोल्क नाले पुटु थियसि, जो परशुराम जे क्रोध खां बचियो। सभिनी खत्रियुनि जे पार उहो आहे। उन जो पुटु राजा कुटवांग अहिड़ो प्रतापी ऐं धर्मात्मा थियो, जंहिं देवताउनि जी सहायता करे दैतनि खे लड़ाईअ में जीते मुक्तिअ खे प्राप्त कयो हो। उन जी कथा विस्तार सां ॿिए स्कंद में ॾिनल आहे। सबई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 9 संपूर्ण थियो। अध्याय 9 श्री राम अवतार जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा कुटवांग जे वंश में राजा दशरथ वॾो प्रतापी ऐं तेजवान थियो, जंहिं अयोध्यापुरीअ में धर्म सां राज कयो।
उन जे घर में श्री रामचंद्र जी पार ब्रह्म जो अवतार कौशल्या राणीअ मां लक्ष्मण जी जेको शीशनाग जी जो अवतार आहे ऐं शत्रुघ्न ॿई सुमित्रा राणीअ मां ऐं भरत कैकेयीअ मां पैदा थियो। उन श्री रघुनाथ जा चरित्र ऐं लीला तो रखेश्वरन जे वाता ॿुधी हूंदी, तंहिं हूंदे बि मां मुख़्तसिर कथा तोखे ॿुधायां थो। सा ॿुध त उन्हनि नंढपण में मारीच ऐं सौभा राक्षसनि खे मारे विश्वामित्र रखेश्वर जे यज्ञ जी रखिया कई ऐं उन त्रिलोकीनाथ पंहिंजे भाउ लक्ष्मण समेत गुरु विश्वामित्र सां जनकपुरीअ में वञी श्री महादेव जी जो धनुष जो को बि राजा खणी न थे सघियो सो खणी गजर ऐं मूरीअ वांगुरु टोरे छॾियो। तंहिं बाद परशुराम जी जो हेठि लाथाई ऐं श्री माता सीता सां पणजी अयोध्या में आयो ऐं पंहिंजे पीउ जी आज्ञा मूजिबि लक्ष्मण ऐं जगत माता जानकीअ समेत 14 वरिय बनवास भोॻियाई। जॾहिं बनवास जे वक़्त में पंचवाटीअ में शूरपंखा रावण जी भेण जो नक ऐं कन लक्ष्मण वढे वरितो, तॾहिं खरदूषण ऐं तिरसरा टेई ॿाहिरि शूरपंखा जा 14,000 राक्षसनि खे साण वठी श्री रामचंद्र सां लड़ण आया, जिन खे फ़ौज समेत श्री रामचंद्र मारियो। जॾहिं रावण शूरपंखा जे नक ऐं कन वढजण ऐं खरदूषण वग़ैरह पंहिंजे ॿाहिरनि जे मरी वञण जो हाल ॿुधो, तॾहिं हू जोगीअ जो वेस धारे सीता माता खे चोराए वियो। जॾहिं वाट ते जटायु पखी हरि भक्त रावण खे रोकियो, तॾहिं रावण जटायुअ सां ॾाढी युद्ध करे उनखे अग्नि बाण हणी किरायो ऐं सीता माता खे समंदर जे पार वठी वञी अशोक वाटिका में लिकायो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जे 10 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।